हिते मांखे ॿुधायूं त रोड़ी वेझो ॻोठ आशिक़ अली शाह में ढोल बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में प्लाट जे मामले तां झेड़ो थी पियो आहे। एक ॼणो मारिजी वियो, औरत समेत 10 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। अहम ख़बर मांखे ॾियूं पिया रोहिड़ी मां, जिते ॻोठ आशिक़ अली शाह में 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े में एक ॼणो मारिजी वियो आहे, औरत समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर मांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। रोहिड़ी वेझो ॻोठ आशिक़ अली शाह में ढोल बिरादरी जी 2 धुरियुनि में प्लाट जे मामले तां झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे। औरत समेत 2 धुरियुनि जा 10 ॼणा ज़ख़्मी थिया। अहम ख़बर आहे, मां सां शेयर करे रहिया आहियूं। रोड़ी वेझो ॻोठ आशिक़ अली शाह में 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। हिकु ॼणो मारिजी वियो, औरत समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रोड़ी वेझो ॻोठ आशिक़ अली शाह में ढोल बिरादरी जी 2 धुरियुनि में प्लाट जे मामले तां झेड़े जे नतीजे में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे। औरत समेत 2 धुरियुनि जा 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया।